बाबा तव्हांजो नालो छा आहे? शोएब अली ख़ासकली बाबा। तव्हांखे कहिड़ो टैलेंट आहे? तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ जी नकल करे सघो था? बाबा कुछ शयूं जिनजी असां नकल करे सघंदा या मोर पखी आहे, अच्छा, कुकड़ जो बच्चो आहे नंढो चूज़ो जी जी, उनजी, ऐं कुकड़ी पाण वरजे थी जेॾीमहिल उहा आहे, ऐं ॿिलो आहे, ॿिली आहे, ऐं जेको इहो बकरी आहे। ऐं असां माना कुझु तव्हांखे नकल करे ॾेखारींदासीं। ऐं महिरबानी करे असांखे शेयर कजो अॻियां ऐं लाइक कजो, छो त इहा रड़ी कंदे कंदे मुंहिंजो गलो वेही न, मुंहिंजी महिनत खे पाणी न फेरजो। असांखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर कजो, अॻियां असांखे उमान जो फेमस कजो। संगत ही वेठी आहे संगत, हीअ हिन ते कुझु टैलेंट आहे, हीअ असांखे ॿुधाईंदो। जीअं संगत तव्हांजे साम्हूं आहे, सभ खां पहिरीं तव्हां असांखे छा जी नकल करे ॿुधाईंदा? सभिनि खां पहिरीं मोर ई। चलो ठीकु आहे, ॿुधायो असांखे मोर कीअं पखी ॿोलींदो आहे, असांखे नकल करे ॿुधायो, हुनजो आवाज़ु ॿुधायो। संगत ही तव्हां ॿुधो पिया, ही मोर पखी जेॾीमहिल आवाज़ु कंदो आहे, मतिलबु ॿोलियूं कंदो आहे, तेॾीमहिल ही भाऊ हुनजी नकल करे पियो। हिन जो माशाल्लाह टैलेंट ॾिसो। असांखे संगत लाइक करियो, कमेंट करियो, शेयर कयो। कीअं मोर पखी रड़ियूं कंदो आहे, वरी हिकिड़े दफ़ा असांखे ॿुधा। मोर पखी बाबा हीअं रियूं कंदो अथव, ॿुधो। उन खां पोइ कुकड़ जो चूज़ो कीअं कंदो आहे, मतिलबु आवाज़ु कंदो आहे। कुकड़ जे चूज़े जो आवाज़ु संगत ॿुधंदा तव्हां। संगत ही तव्हां ॾिसो पिया, कुकड़ जो बच्चो जेॾीमहिल बेदे मां निकिरंदो आहे, हुनजो आवाज़ु ईअं थींदो आहे। उन खां पोइ कुकड़ ॿी मतिलबु मादी या नर वग़ैरह जेको आवाज़ु कंदा आहिनि, उहो कीअं कंदा आहिनि, उहो असांखे ॿुधायो। ऐं मादी जेॾीमहिल नर ॾिसी कंदी आहे, ऐं को वरी बार बार को छिरकड़ी ॾींदो, को वरी कुकड़ी। उन खां पोइ वरी ॿियो को तव्हां आवाज़ु ॿुधायो जेको तव्हांखे टैलेंट आहे, मतिलबु छाजो? ॿिले वग़ैरह जो आवाज़ु, तितर जो आवाज़ु ॿुधायो तव्हां। तितर कीअं कंदो आहे? मोर पखी जो आवाज़ु ॿुधायो। मोर पखी जो, मोर पखी कीअं कंदो आहे? मोर पखी उन खां पोइ ॿियो को आवाज़ु तव्हां ॿुधायो जेको तव्हांखे ईंदो हुजे। बकरी वारो। बकरी वारो ॿुधायो भले। उन खां पोइ ॿिलो कीअं कंदो आहे? ॿिला ॿिला जना विढ़ंदा आहिनि, पोइ वरी हाणे तव्हां संगत खे छा चवणु चाहींदा? बसि संगत, असां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु अथव बाबा। असां एॾी महिनत करी विया ॾींहुं राति, ऐं तव्हांखे पंहिंजो असां फन जो इज़हार करियूं पिया, फन तव्हांजे साम्हूं ज़ाहिर करियूं पिया। पंहिंजो टाइम विञाए तव्हांखे फन ज़ाहिर करियो पिया। असांखे महिरबानी करे लाइक करियो ऐं असांखे शेयर करियो, अॻियां कुर्ब करे असांजी मौला सगत गुरू खे अॻिते घुमाणियो। असीं ग़रीब ऐं ईमानदारी सलाम तव्हांजे सभिनीनि खे। महिरबानी। उस्ताद गुल इहो महिरबानी जे तरफ़ां। महिरबानी संगत, महिरबानी।